अस्सलाम वालेकुम दोस्तों। अॼु मुंहिंजी दिलि ख़ुशीअ सां भरिजी वई आहे छाकाणि त मुंहिंजा प्यारा दोस्त लाड़काणे खां मूं वटि कराची आया आहिनि। हीउ मुंहिंजो दोस्त मोहम्मद यूनुस ॿुधायो आहे ऐं हीउ मुंहिंजो मासात सईद अहमद उर्फ़ दिलबर चांडियो जेको महफ़िल जी जान हूंदो आहे। हीउ मुंहिंजो दोस्त सज्जाद अली मुग़ेरी जंहिंसां गॾु ऐं हीउ मुंहिंजो प्यारो दोस्त उस्ताद आशिक़ हुसैन सियाल जेको पंहिंजी ॻाल्हियुनि ऐं दोस्त ताइब सां हर दिलि खटे वठंदो आहे। सभु दोस्त गॾु थिया त ॼण ख़ुशियुनि जो मेलो लॻी वियो। असां फ़ैसिलो कयो त कराचीअ जी ख़ूबसूरत जॻहियुनि मां सभ खां पहिरियां दो दरिया ॾांहुं हलूं था। गाॾी में वेहण सां गॾु ई सफ़र शुरू थियो ऐं कैमरा बि ऑन थी वई त जीअं हर पल खे कैमरा जी अखि में महफ़ूज़ करे सघिजे। रस्ते में रोड ऐं बिल्डिंगुनि खे कैमरा में क़ैद कंदे आख़िर असां पहुतासीं कराचीअ जे दिलि सदर। हिते जी ट्रैफ़िक जो पंहिंजो मज़ो आहे। गाॾियुनि जा हारून, माण्हुनि जी जल्दी ऐं रंगीन बाज़ारुनि जो शोर। हितां जूं पुराणियूं बिल्डिंगूं बि कराचीअ जी तारीख़ ॿुधाइनि थियूं ऐं हितां जूं जदीद इमारतूं बि मुस्तक़बिल जो ख़्वाब ॾेखारनि थियूं। सदर खां अॻिते वधियासीं त असां पहुतासीं डिफेंस DHA जे साफ़ सुथरे रोडनि ते ऐं हितां जी बिल्डिंगुनि, कॉफ़ी शॉपनि ऐं रस्तनि जे सींगार जो पंहिंजो हिकु शाहाना अंदाज़ आहे। कैमरा जी अखि हिते हर पासे घुमी रही हुई। हिते न को प्यादल त न वरी को परेशान हाल। हिन इलाइक़े में त हिक खां हिकु वधीक गाॾियूं ॾिसण में पए आहियूं। रोड किनारे ते लहरनि जी गूंज ऐं थधिड़ी हवा। जेतिरो अॻिते वधंदा वियासीं ओतिरो ई हवा थधी थियण लॻी ऐं समुंड जी ख़ुशबू महसूसु थियण लॻी। साफ़ सुथरे रोडनि जो रक़्स ऐं ऊची इमारतुनि जे साए में आख़िर असां दो दरिया ते पहुची वियासीं। इमारतुनि खे ॾिसण खां पोइ ईअं महसूसु थियो त ॼण असां कराचीअ में न पेरिस में पिया घुमूं। हाणे असीं पहुता आहियूं दो दरिया ते। हिते अची सभिनी दोस्तनि जे चहिरे ते ख़ुशीअ जी मुर्क हुई। हवा जो हल्को छुहाव, लहरनि जा टहक ऐं शाम जो सुनहरे मंज़र ॼण वक़्तु असां लाइ रुकिजी वियो हुजे। दो दरिया ते हिक पासे रेस्टोरेंट जी ख़ूबसूरती त ॿिए पासे समुंड जो बेअंत आसमान सां मिली वञण वारो नज़ारो। ॿेड़ियूं पाणीअ में हिक ॿिए पुठियां समुंड जो सीनो चीरे पंहिंजो सफ़र जारी रखंदे अजीब मंज़र पेश करे रहियूं हुयूं। समुंड जो पाणी ॼण को हिकु जादुई दास्तान ॿुधाए रहियो हुजे जंहिंमें मुहबत, सफ़र ऐं आज़ादीअ जो पैगाम लिकियलु हुजे। असां थोरी देरि लाइ किनारे ते वेठासीं, तस्वीरूं कढियूंसीं ऐं पंहिंजनि ॻाल्हियुनि, खिल ऐं ख़ुशियूं विराईंदे वक़्तु गुज़ारियोसीं। मासात दिलबर चयो त अहिड़ा लम्हा ज़िंदगीअ में बार बार नथा अचनि, उन्हनि खे यादगार बणाइणो पवंदो आहे ऐं बिल्कुलु ईअं ई थियो। कैमरा में हर मंज़र, हर आवाज़ ऐं हर अहसासु क़ैद करे वरितोसीं। दो दरिया खां मोटण वक़्तु असां शाराए फैसल वरिती। राति जो ही रोड पंहिंजी रोशनियुनि, तेज़ गाॾियुनि ऐं फिलाई अवरनि सां बिल्कुलु मुख़्तलिफ़ नज़र अचे थो। कैमरा हर तरफ़ जा मंज़र क़ैद करे रही हुई। किथे हलंदड़ ट्रैफ़िक जूं बतियूं, किथे ऊचियूं बिल्डिंगूं जेकी आसमान खे छुहण जी कोशिशि पियूं कनि। आख़िरकार असांजो ही सफ़र मुकमल थियो, पर दोस्तीअ जूं ॻाल्हियूं ऐं ख़ुशियूं अञा बि दिलि में गूंजंदियूं रहियूं। कराची असांखे पंहिंजे ख़ूबसूरतीअ सां हिकु भेरो ॿीहर ख़ुशि करे छॾियो ऐं असांखे ख़बर हुई त हीउ ॾींहुं हमेशह लाइ यादि रहंदो। अगरि हीउ व्लॉग मुंहिंजो तव्हांखे पसंदि अचे त लाइक ऐं शेयर ज़रूरु कंदा। अॻिले वीडियो ताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।